अहम ख़बर इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब बोर्ड सूरतहाल के क़ौमी एमरजेंसी करार ॾेई छॾियो आहे। सिंध ऐं बलोचिस्तान में ग़ैर मामूली तबाही खे मुंहुं ॾियण लाइ क़ौमी जज़्बो ॾेखारणो पवंदो। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त मुतासिरनि लाइ क़ौम ख़ासि तौरु समुंड पार पाकिस्तानियुनि जे अतीअ जी ज़रूरत आहे। मरियम औरंगज़ेब चयो त अवाम जी मदद सां मुतासिरनि जी रेस्क्यू ऐं रिलीफ जो अमल तेज़ करे सघिजे थो। मरियम औरंगज़ेब जो इहो चवणु आहे त मुल्क में हिन वक़्तु गंभीर सूरतहाल आहे, पाकिस्तान जे अतीअ जी ज़रूरत आहे। मरियम औरंगज़ेब चयो त अवाम जी मदद सां मुतासिरनि जी रेस्क्यू ऐं रिलीफ जो अमल तेज़ करे सघिजे थो। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब बोर्ड सूरतहाल खे क़ौमी एमरजेंसी करार ॾेई छॾियो आहे। ख़बर ॾे रहिया आहियूं। सिंध ऐं बलोचिस्तान में ग़ैर मामूली तबाही खे मुंहुं ॾियण लाइ क़ौमी जज़्बो ॾेखारणो पवंदो। इहो चवणु आहे मरियम औरंगज़ेब जो। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त मुतासिरनि लाइ क़ौम ख़ासि तौरु समुंड पार पाकिस्तानियुनि जे अतीअ जी ज़रूरत आहे।